मुझा प्यारा उस्ताद तालके गड़ियासीन जे मुख्तलिफ इलाइक़नि मां मुख्तलिफ यूनियन काउंसिलनि मां दूर दूर इलाइक़नि मां कई आयल उस्तादनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद। जीअं त अॼु असां ही जेको एहतिजाजी जलसो कारियूं पटियूं ॿधी जुलूस कढियो आहे, इहो असांजे शहीद उस्ताद नसीराबाद जो शहीद उस्ताद हिदायतुल्ला लोहार साहब जे शहादत जे सिलसिले में जेको आहे सो इहो जुलूस कढियो आहे। छाकाणि त 5-6 ॾींहं थिया आहिनि ॿिनि टिनि मोटरसाइकिल सवार दहशतगर्दनि साईं खे ड्यूटीअ जे फ़राइज़ अंजाम ॾियण लाइ रस्ते ते उन्हनि शहीद कयो आहे। पर रियासत जी इहा नाअहली जो बदतरीन सबूत आहे त उन उस्ताद जे कातिलनि ते अॼु ॾींहं ताईं शिनाख़्त जे बावजूदि न का FIR लार्ज थी आहे। मालिकनि जे उन जी नियाणियूं जेकी अॼु ॾींहं ताईं 6 ॾींहं थिया आहिनि, अॼु 7 ॾींहं आहे शायदि, उते मेन रोड ते कैंप हणी वेठियूं आहिनि, उन्हनि जो जी FIR पंहिंजे मर्ज़ी ते काटी नथी वञे। SSP ॻाल्हियुनि लाइ अची उन्हनि जी ॻाल्हि मञण लाइ तयारु कोन्हे को। रियासत जॾहिं पीउ माउ जे बराबरि आहे, रियासत जी इहा ज़िमेवारी आहे त हर शहरीअ खे पंहिंजे हक़ ऐं उन सां गॾु उन जो तहफ़ुज़ यकीनी बणाए। पर आम माण्हू त ठहियो, पर ही मुक़दस पेशे सां वाबिस्ता असांजो मोस्ट सीनियर उस्ताद शहीद मोहतरम हिदायतुल्ला लोहार साहब हिकिड़ो इंतिहाई महिनतकश उस्ताद हुयो जंहिंखे शहीद कयो वियो आहे। उन जे लाइ अॼु ॾींहं ताईं उनजो को बि अदालो करण लाइ न रियासत तयारु आहे, न पुलिस तयारु आहे, न इंतिज़ामिया तयारु आहे। उन जे लाइ असीं उन जे ख़िलाफ़ ई जलसो कयो आहे। असीं मुतालबो था करियूं गवर्नमेंट ऑफ सिंध खां, केयर टेकर गवर्नमेंट खां, त साईं जे कातिलनि जी फिलफोर गिरफ़्तारी यकीनी बणाए वञे ऐं मालिकनि जे मर्ज़ी जे मुताबिक़ कातिलनि ते FIR लार्ज कई वञे, फिलफोर लार्ज कई वञे, जेका शइ मालिक चाहिनि था। शायदि उन्हनि जा फोटेजिस बि हथु थिया आहिनि, जेकी मोटरसाइकिल ते उन्हनि जा निकाह पोश आहिनि, उन्हनि जा फोटेजिस बि अची चुका आहिनि। पर पुलिस जी बेहसी इहा ई आहे त हिन महिल ताईं हू FIR लार्ज करण लाइ तयारु न आहिनि। जेकॾहिं असां कुझु टाइम इंतज़ारु कयूं था, असीं मर्कज़ी क़यादत जे कंहिं बि सॾ जे इन इंतज़ार में आहियूं। जेकॾहिं कंहिं बि एक्शन जे हिन ते हू आया त असां हिन खां वधीक असां एहतिजाज कंदासीं, पूरी सिंध में एहतिजाज कंदासीं। अॼु बि पूरी सिंध में एहतिजाज आहे, पर इन खां वधीक असां तदरीसी अमलनि जो बाइकाट करे सघूं था। असां इन खां वधीक जेको बि असांजो रद्दमल हूंदो, असां उहो एहतिजाज जे सूरत में इहा शइ करे सघंदासीं। पर ॾुख इहो थो थिए त हिकिड़े उस्ताद जे पोयरनि सां, हिकिड़े पैगंबरी पेशे सां वाबिस्ता उस्ताद सां इहो मज़ालिम बरक़रार आहे रियासत जो। होॾो रियासत जेको आहे सो दहशतगर्दनि जी दहशतगर्दी थी आहे, हेॾो रियासत जी जेका बेहसी आहे इहा बि दहशतगर्दी खां घटि न आहे। छो जो इंसाफ़ जिते नथो थिए उते माण्हू जेको आहे सो ज़रूरु पंहिंजे इंसाफ़ जी तक़ाज़ा लाइ रियासत खां ज़रूरु जेको आहे सो इन शइ जी घुर बि कंदा, उन शइ जो एहतिजाज करे सघनि था। उहो असांजो बुनियादी हक़ु आहे। इंसानी हुकूक जे लिहाज़ खां, उस्तादी लिहाज़ जे खां इहो असांजो हक़ु आहे त असां एहतिजाज करे सघूं। वरी बि असां SSP नसीराबाद खां, SSP कंबर शादात कोट खां, DSP नसीराबाद खां, SHO नसीराबाद खां, सभिनी खां घुर था कयूं सिंध गवर्नमेंट खां त ही फिलफोर इन जो नोटिस वठी ऐं इन दहशतगर्दनि ते FIR लार्ज कई वञे। वॾी महिरबानी। तव्हां उस्तादनि जा लख तोरा, वॾियूं महिरबानियूं। तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम तव्हां हिन एहतिजाज में जेको आहे सो असां सां शरीक थियो, असां सां साथ ॾिनो। वॾी महिरबानी, लख तोरा, वॾा अहसान, वॾी महिरबानी।